नालो माता साहेब जो तनालो ऊंदय में दे उजालो गन काके ज्ञान आयो ऐल्या भी आनंद पायो गोपिन विशाम पुठिया घर बार हो बुलायो घर बार हो बुलायो मीरा बिना ममद में पीवई जहर जो प्यालो मीरा बिना ममद में पीवई जहर जो प्यालो परमात्मा जो नालो ऊंदय मेरे उजालो कहिड़ो न मिठड़ो आहे अम्मा साहिब जो तनालो अम्मा साहिब जो तनालो ऊंदय मेरे उजालो जंहिंखे अदात अहिड़ी तरंदो बि सोई पहिरीं माधव बिना भजन जे जिंदगी अजर जहिड़ी जिंदगी अजर जहिड़ी ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो परमात्मा जो नालो ऊंदय में दे उजालो कहिड़ो न मिठड़ो आहे दादी साहिब जो तनालो दादी साहिब जो तनालो ऊंदय में दे उजालो लैणा राम जो तनालो ऊंदय में दे उजालो लाला राज जो तनालो ऊंदय में दे उजालो। बोल सतगुर देव भगवान की जय। पशु ऐं इंसान में इहो ई फ़र्क़ु आहे। इंसान रूहानी तरक़ीअ जो साधन करे सघे थो पर जेको मनुष्य शरीर पाए बि इहो कमु नथो करे पोइ उन में ऐं पशुअ में कहिड़ो तफ़ावत थियो? कहिड़ो तफ़ावत थियो? माता जन बि ईअं चवंदा त खाइण पीअण ॿार ॼणण ऐं उन्हनि खे खाराइण इहे त पशु बि कनि था। इहो तव्हां कयो त काई वॾी ॻाल्हि कान्हेव। असांजे नाम न जपींदासीं रूहानी तरक़ीअ जो साधन नथा कुझु कयूं परमात्मा जे पसण जो उहो उधम ई नथा कयूं त असां में पशुनि में पोइ कोई फ़र्क़ु ई कोन्हे। आहे बसि इहो फ़र्क़ु पशु इहो नथा करे सघनि ऐं मानुष्य इहो करे था सघनि। उहा शक्ति मानुष्य में ॾिनी अथई उहा सम्झ जेका भॻवान विधी आहे ॿुधी उहा इंसाननि में आहे उहा पशुनि में कान्हे। हींअर हिते सत्संग थिए थो त माण्हुनि खे ख़बर पवंदी न त हिते सत्संग थिए पियो थो त मां ॿुधण वञा। माण्हुनि खे पवंदी न ख़बर। पशुनि खे थोरी ख़बर पवंदी त हिते सत्संग थो थिए ऐं न को अचणु ॾींदासीं पशुनि खे। त इहो ई हिकु वॾो फ़र्क़ु आहे त उहो करणु खपे असांखे जंहिंजे लाइ असांखे मानुष्य जनम मिलियो आहे। असां ईअं था सम्झूं बसि असां खाइण पीअण ऐशन उॾाइण लाइ मिलियो आहे बसि जेको रवाजु निकिरे उहो लटो कपिड़ो पायूं सुठो। कीअं थी सभु ख़बर पए हाणे हिन जो रवाजु हाणे हिन जो रवाजु हाणे ॿाहिरि हे थो हले हाणे ॿाहिरि हे थो हले पए थी न सभु ख़बर। पर भले सभु कयूं काई झल कान्हे। सभु कंदे हूंदे बि
असां जंहिं कम लाइ ख़ासि आया आहिनि उहो न विसारियूं बसि। भले ॿाहिरियां बि सभु कयूं पूरा शौक़, पर जंहिंखे पोइ नाम जी लॻंदी नी उन जा शौक़ पोइ पाण ई घटिजी वेंदा आहिनि। असां जेतिरो बि थिए नी हेॾे वक़्तु सजायो कयूं, ॿाहिरि न। रूहानी तरक़ी करण जे साधन जो हक़ जहिड़ो इंसान खे आहे, अहिड़ो उत्तम वक़्त जे लाइ देवताऊं बि सिकनि था। भाग्यशाली ऐं ज्ञानी पुरुष उहो आहे जेको वक़्त जो पूरो पूरो फ़ाइदो वठण में गफ़लत न करे, वक़्तु सजायो करे। देवताऊं बि सिकनि था अहिड़े वक़्त लाइ, भई मानुष जनम असांखे मिले त असां बि पृथ्वीअ ते वञी ऐं नाम जपियूं ऐं संतनि जी शेवा कयूं। नरसिंह मेहता जो जीअं ॿुधल आहे न सभिनी जो, नरसिंह मेहता भॻवान जी ॾाढी भक्ति कृष्ण भॻवान जी कंदो, उहा सभिनी खे पाण खे ख़बर आहे। जो धीउ परिणयसि त हुंडी हुन भरे ॾिनईसि भॻवान, त भॻवान ख़ुशि थी न नरसिंह मेहता खे दर्शन थो ॾिए, चएसि थो जेको खपई उहो घुर। त भॻवान खे चएसि थो हाणे तुंहिंजो दर्शन थी वियो, इन खां वधीक मूंखे छा खपे, मूंखे कुझु न खपे। चईसि न पर तॾहिं बि घुर, जेको तूं चए उहो मां तोखे ॾियां। चईसि पर मूंखे कुझु खपे ई न, मूंखे काई इच्छा ज कान्हे, मूंखे हुअं बि कान हुई इच्छा, पर वरी हाणे त तुंहिंजो दर्शन मिली वियो आहे त इन खां वधीक मूंखे छा खपे, मूंखे कुझु न खपे भॻवान। त चईसि त हाणे मां आयो आहियां त कुझु त ॾींदो मैं, ईअं ई त वेंदुसि कान, तोखे मुक्ति ॾेई वञे। त नरसिंह मेहता चएसि थो मुक्ति त मूंखे असली न खपई। भॻवान वाइड़ो थो थी वञे, चएसि थो त माण्हू भक्ति कंदा ई इन लाइ आहिनि त असांखे मुक्ति मिले, असांजो मोक्ष थी वञे। चईसि न भॻवान मूंखे मुक्ति न खपे, जे तोखे ॾियणो अथई, मूंखे हूअं काई इच्छा कान्हे, पर जे तोखे ॾियणो अथई त वरी वरी मूंखे पृथ्वीअ ते मानुष जनम ॾेई करे मोकिल, त मां संतनि जी शेवा कयां ऐं तुंहिंजी भक्ति कयां। अॻु में त अलाए घणा जनम जूणियूं भोगे भोगे हिन जनम में मूंखे ख़बर पई आहे त संत छा थींदा आहिनि, भक्ति छा थींदी आहे, भॻवानु छा थींदो आहे। त एतिरे में मां मुक्ति घुरी छॾियां, छो मूंखे मुक्ति न खपे। त जेतू देवताऊं बि सिकंदा आहिनि मानुष जनम लाइ। ए निर्मला देवी जे कथा में जेको ईंदो आहे नी, जो गुरु अर्जन देव चवनि था त असां त ईंदासीं, असां सां गॾु इहे साध संगत बि ईंदई ऐं आया विया बि खाईंदई। उहे आया विया जेके हुआ न उहे देव देवताऊं हुआ, छो जो देव देवताऊं सिकंदा हुआ त असांखे कॾहिं भई मौक़ो मिलंदो जो असां संतनि जी शेवा कंदासीं, संगत जी साध संगत जी शेवा कंदासीं। तॾहिं गुरु अर्जन देव उन्हनि खे चयो त असां जॾहिं पंजो जामो धारींदासीं त तव्हांखे हेठि घुराईंदासीं मृत्यु लोक में, शेवा जो मौक़ो तव्हांखे ॾींदासीं। पोइ तॾहिं उहे देव देवताऊं सादे रूप में आया हुआ ऐं संगत जी शेवा कई अथनि, रोटी खाराइण ते बीठा हुआ, के रोटीअ ते, के पाणीअ ते, के जूतनि जी शेवा पिया कनि। उहे सभु देव देवताऊं हुआ। त असांखे त अहिड़ो मिलियो आहे मानुष जनम, उत्तम मौक़ो चए थो, इन खां उत्तम मौक़ो ई न थींदो। त हींअर बि जो न कंदासीं त कॾहिं कंदासीं। ॿिए जनम ॿिए जूण में त करे ई कोन सघंदासीं न, त हींअर जे कंदासीं त वरी ॿियो जनम असांखे मानुष्य जो मिलंदो न, इहा बि त पक आहे न। न कंदासीं त पोइ त माण्हू थींदासीं ई कोन, त पोइ छा कंदासीं। तंहिंखां हाणे करे वठूं।
याने संत सतगुरनि जे शरण में वञी करे शब्द जी कमाई करे ऐं मन माया जे चकर खां बचे असली आज़ादी हासिल करे। असली आज़ादी उहा आहे, मन माया चकर खां बचायूं, सतगुरनि जी शरण में पऊं। अहिड़ो सुनहरी मौक़ो वरी न मिलंदो। हे वक़्तु जेको मिलियो आहे असां उहो सजायो करे वठूं। चवंदा नी जेको वक़्त जो क़दुरु न कंदो त वक़्तु उन जो क़दुरु न कंदो आहे। हींअर पाण चऊं था टाइम कोन्हे, पोइ टाइम हूंदो त करे कोन सघंदासीं, तंहिंखां हाणे करे वठूं। इन खां सवाइ ॿियो कोई चाड़ो ई कोन्हे। वणे के न वणे, हिकिड़ो भॻवान जो भॻत हो, माना भॻत पोइ थियो, पहिरियों साधारण माण्हू हो। पैसो ॾाढो हूंदो हुयुसि, ज़ाल सां ॾाढो प्यार कंदो। ज़ाल बि सुठी सुहिणी हूंदी हुयसि, पर उहा वरी सत्संग सां ॾाढो प्यार कंदी। रोज मंदर में वेंदी हुई सत्संग ॿुधण, घर में बि सॼो ॾींहुं भक्ति भाव माना ॾाढो कंदी हुई। हिन जी इच्छा थींदी भई मां घोट खे बि चवां थोरो घणो करे, पर हे चवंदुसि ॾिस मूंखे न चइजां, तोखे जेतिरो वणे एतिरो कर वञी, पर मूंखे इन ॻाल्हि लाइ न छेड़जां। त इहे वीचारी इन में बि ख़ुशि रहंदी भई मूंखे त करणु थो ॾिए, पाण भले नथो करे, मूंखे त कम से कम जले नथो न त तूं न वञ मंदरनि में, न ॿुध सत्संग। हिकिड़े ॾींहुं ग्यारस जो ॾींहुं हो, त इहे मंदर वारनि खे चई आई त मुंहिंजे घर सत्संग कयो अची। उहे सभु आयसि, मंदर वारा सभु संत जेके सत्संग कंदा उहे बि। हिन जे घर सत्संग थिए पियो, हू जो मोटियो शाम जो त ॾिसे त मुंहिंजे घर हेॾा माण्हू नाच भई नचनि पिया था, भॼन कीर्तन पियो थो थिए, त हिनखे ॾाढो गुस्सो अची वियो। ज़ाल खे बि घटि वधि ॻाल्हाई, उन्हनि खे संगत खे बि माना ईअं कढी छॾियईं, संतनि खे जेके सत्संग पिया कनि उन्हनि खे बि ॻाल्हाई, तव्हां मुंहिंजे पुछण खां सवाइ हिते आया छो आहियो सत्संग करणु? हे मुंहिंजो घर आहे, कोई मंदर कान्हे, काई धर्मशाला कान्हे, तव्हांखे हिम्मत कीअं थी? हाणे हींअर हलिया वञो, न त मूं जहिड़ो ख़राबु माण्हू कोई कोन्हे। ऐं एॾी जो सभिनी जी संगत जी संतनि जी बेइज़ती कयईं त हू त वीचारा हली विया, पर हिन जे ज़ाल खे ॻाल्हि न वणी। चए थी अहिड़ो माण्हू सफ़ा, अहिड़े सां मां ज़िंदगी कीअं कढंदमि? त इहे घोट खे चएसि थी अॼु खां पोइ न को मां तुंहिंजो मुंहुं ॾिसंदमि, न को तूं मुंहिंजो मुंहुं ॾिसजां। हिन मुंहुं ईअं घूंघट करे छॾी हेठि, भई मुंहुं न ॾेखारींदी मैं, न को मां तुंहिंजो ॾिसंदमि, तुंहिंजी ज़ाल आहियां, मां उहो फर्ज़ु पूरो कंदमि, तोसां रहंदमि हिते गॾु, तुंहिंजी शेवा सभु कंदमि, रोटी पाणी जेको थींदो आहे उहो सभु तोखे पहुचाईंदी मैं, उन में मां कमी न रखंदमि, पर मां दिलि सां तुंहिंजो त्याग थी करे छॾियां। हाणे हिनखे ॾाढो माना ज़ाल सां जो प्यार हो, मोह होसि, त हिनखे मज़ा न पई अचे, ज़ाल खां सवाइ रही न पियो सघे, हूअ बि ॻाल्हाएसि न पई। हिन जो धंधे में मन घटि पियो लॻे ज़ाल जे करे। हीअ रोज़ जीअं थींदो ईअं सभु चांहि पाणी रोटी सभु कंदी हुयसि, पर मुंहुं न ॾिसंदी हुयसि, न को ॻाल्हाईंदी हुयसि कुझु न कुझु।
हिन जो मन न को घर में पियो लॻे न को धंधे में पियो लॻे। हिकिड़े ॾींहुं घोड़े ते चढ़ी किथे वञे पियो ॿाहिरि त हिकु हंधि कथा पई थिए त चए पियो इन कथा मुंहिंजो घर ॿार विञायो आहे, इन कथा जे करे मुंहिंजो सभु वियो आहे। ईअं चई ऐं हली थो वञे। वरी थोरा ॾींहं थिया त वरी ॿाहिरि निकितो त वरी ॿिए हंधि कथा पई थिए त चए पियो कथा में आख़िर आहे छा? ॾिसां त सही जो मुंहिंजे ज़ाल खे एॾी थी वणे कथा, कथा जे करे मूंसां सबंध माना विञायो अथई। त उन ॾींहुं वेही थो रहे कथा ॿुधण। कथा जो ॿुधे पियो त हिन जे मन खे अंदरि ईअं शांती पई ईंदी वञे। चए पियो वाकई कथा में त आनंद आहे ॾाढो। मां पहिरें खां ई ॿुधां त हे ॾींहं ई न अचनि। रोज़ हे कथा ॿुधण ईंदो। सप्ताह 7 ॾींहंनि जी हलंदी आहे नी, भागवत जी सप्ताह पई हले। रोज़ हे कथा ॿुधण अचे ऐं 7 ॾींहं पूरा थिया। हिनखे त कुझु ख़बर हुई कोन त भागवत जी कथा 7 ॾींहं हलंदी आहे या छा सप्ताह चइबो आहे, कुझु बि हिनखे कुझु ख़बर कोन हुई। 7 ॾींहं पूरा थी विया। 8 ॾींहं आयो त उते त कोई हो ई कोन। त माण्हुनि खां पुछे थो भई हिते कथा जो थींदी आहे? चईसि उहा 7 ॾींहं थींदी आहे, थी वई पूरी। चईसि पोइ संत महात्मा जेको कथा कंदो आहे करे पियो। चईसि हाणे वरी पासे वारे ॻोठ में उनजी कथा अथसि, अॼु वरी उते वियो आहे। हाणे उते 7 ॾींहं हलंदी त हे उते वियो कथा ॿुधण। वरी 7 ॾींहं उते ॿुधी आयो। जिते जिते ॿुधे न कथा थिए थी उते हलियो वञे। हिनखे एॾो मज़ो अचण लॻो कथा में। हिकिड़े ॾींहुं इन जे ई ॻोठ में कथा थिए पई। सप्ताह कंहिं रखाई हूंदी त हे उते आयो। सभिनी खां पछाड़ीअ वेहंदो हो, कंहिंखे ख़बर न पए त मां कथा ॿुधण अचां थो। ऐं उन ई कथा में हिन जी ज़ाल बि वेठी अॻियां अॻियां। उहा त रोज़ु वेंदी उनजो नेम हो। उहा ॿियनि पासे वारनि ॻोठनि में कोन वेंदी, पंहिंजे शहर में। त हे बि रोज़ु अचे पियो। 2-3 ॾींहं थिया त हिकिड़े ॾींहुं संत कुझु अहिड़ो माना भॼन ॻायो, एॾो दर्दी भॼन ॻाई त हू उथी करे नचे बि पियो ऐं रोए बि पियो। रोअण हिन जो बंदि ई न थिए भाईअ जो। सभिनी जो ध्यानु एॾे पुठियां, छो जो वेठो सफ़ा लास्ट में। सभिनी जो ध्यानु उन में त हीअ माई जो अॻियां वेठी चए थी ॾिसां त सही केरु थो एॾो नचे ऐं भई रोए, जो सभु था एॾे निहारनि। त हिन पाण बि ईअं पुठियां निहारियो। निहारियईं त चई हे त मुंहिंजो घोटु आहे। इहो वरी कॾहिं कथा ॿुधण लॻो। मन में पई वीचार करे मां बि चवां त केॾा ॾींहं थिया आहिनि, हाणे हे थोरो बदिलियल थो लॻे। अॻे ॼणीअ भई जीअं मां मुंहुं न पई ॾिसांसि, न पई ॾेखारियांसि त हिन दुखी रहंदो। ऐं हाणे त ॾाढो ख़ुशि पियो लॻे, कुझु चए ई न पियो। पक हिनखे रंग चढ़ी वियो आहे। कथा पूरी थी, घर आयो। हीअ बि आई पंहिंजे लेखे, हू बि पंहिंजे लेखे घर आयो। माई अॻु पहुची वई घर। हे जो आयो त उन ॾींहुं न घूंघट खोले छॾियो माईअ। त हू घोटस चएसि थो मां अची वियो आहियां, घूंघट कर। चईसि न हाणे ज़रूरु कान्हे घूंघट करण जो। चईसि छो? तो ई त चयो त मां तुंहिंजो मुंहुं न ॾिसंदीमांइ। चईसि मां इन करे चयो छो जो तूं कथा खे न पियो प्यार करे। तूं कथा खे ॾाढो ॻाल्हायो, उन संगत खे ॾाढो ॻाल्हाई ऐं संतनि खे, कथा कंदड़नि खे। तॾहिं मां तुंहिंजो त्याग कयो। पर हाणे तूं जॾहिं कथा खां सवाइ नथो रही सघे त पोइ हाणे घूंघट करण जो कोई मतिलब ई कोन्हे। चईसि पर अॻे आहे न मूंखे
तुंहिंजे शरीर सां प्यार हो, हाणे मूंखे उहो कोन्हे। हाणे मूंखे उहा इच्छा कोन थी थिए त मां तोखे ॾिसां। हाणे मूंखे हिकु ई इच्छा आहे त मां परमात्मा जो दर्शन कयां, उन खे ॾिसां, परमात्मा खे ॾिसां। त हाणे पाण हलूं मंदर में, ओॾे जगन्नाथपुरीअ में, उते भॻवान जो दर्शन करे अचूं। कॾहिं मां वियो कोन आहियां, पर हितां जो जेको राजा आहे न, उन जो हे सैनिक हो, राजा जो मुख्य जेको थींदो आहे नी उहो, ऐं हिन जो जेको राजा हो नी उहो हिन जो भाटियो हो। हे माना पाण चाचो थिएसि पियो, राजा भाटियो हुअसि। चईसि हिकु युद्ध ते मूंखे वञिणो आहे राजा सां गॾु, मां उहो युद्ध पूरो करे अचां, पोइ पाण हलिया हलंदासीं। हाणे दुनिया में रस कोन्हे मूंखे। पोइ मां राजा खे चई छॾींदमि। ठीकु आहे, ज़ाल बि ख़ुशि पई थिए। पोइ विया युद्ध करणु, हे राजा सां गॾु वियो त हे युद्ध खटी आया। त जेको राजा हाराईंदो आहे उन जो सॼो माल सामान पाण खणी ईंदा आहिनि न, जेको खटे उन जो थी वञे, त माल सामान सॼो हिननि खयो त उन में हिकु क़ीमती मणी हुई। हिन जो उहा मणी ॾिठी त चए पियो हीअ मणी त भॻवान खे भेंट करण जे लाइक़ु आहे, मणी राजा खे ॾियण जहिड़ी कान्हे। ॿियो सभु भले मां राजा खे ॾींदुमि, पर इहा मां मणी न ॾींदोमांसि। मणी मां भॻवान खे भेंट कंदुसि। हुई हाणे मां वञिणो आहियां जगन्नाथपुरी दर्शन करणु, त कुझु त भॻवान खे भेंट ॾियां नी, त मां इहा मणी ॾींदोमांसि। मणी खणी पाण पगड़ीअ में लिकाए थो छॾे। हिकु सैनिक ॾिसी वियुसि त हिन मणी लिकाई आहे। पाण वीचारो चए पियो आहे हीअ चोरी, पर भॻवान भले मूंखे इन जे एवज दंड मिले, भले मूंखे सजा मिले, पर मां इहा मणी तोखे ॾींदुसि। मूंखे न खपे, मां पंहिंजे लाइ नथो खणां। आया पंहिंजे शहर में, त हिकु सैनिक जंहिं ॾिठोसि न, उहो राजा खे ॿुधाए आयो त हिन भई मणी लिकाई अथई। अंगद नालो हुअसि उन भाईअ जो। त राजा चई हाणे इहा मणी त एॾी क़ीमती आहे त मूंखे खपे। सो छा कयईं, हे अंगद आहे न, रोज़ राजा जे भेण वटि रोटी खाइण वेंदो, माना उहा भाटरी थियसि नी, उन वटि रोज़ रोटी खाइण वेंदो। त भेण खे राजा चई थो अचे त अॼु अचई न अंगद रोटी खाइण, चाचा पंहिंजो रोटी खाइण अचई न, त उन में ज़हर विझी ॾिजांसि, पोइ इहो मरी वेंदो, पोइ मणी मुंहिंजी थी वेंदी, उहा मणी मूंखे ॾिजां, इन वटि आहे। हुन बि ईअं खणी कयो, रोटीअ में खणी ज़हर विधई। हे आयुसि रोटी खाइण, पाए ॾिनईसि। त हिन जो नेम हूंदो, उन माईअ खे हिकु नंढड़ी छोकिरी हूंदी, पहिरीं घिराई उन खे ॾींदो, न्याणीअ खे। त उन ॾींहुं पंहिंजी छोकिरी लिकाए छॾी। हिनखे ख़बर हुई भई पहिरियों घिरो हे ॾींदो न्याणीअ खे। त थाली जो अॻियां रखियईंसि त चयईंसि उन बिटिया खे सॾु कर त मां उनखे खारायां पहिरियों। चयईंसि उहा अॼु ॿिए हंधि वई आहे, मुंहिंजे पेकनि में वई आहे। त चयईंसि तोखे त ख़बर अथई मां ईअं खाईंदो कोन आहियां, ऐं ख़बर अथई मां उनखे पहिरीं घिराई छो खाराईंदो आहियां। चयईंसि छो? चयईंसि मां उन में माता जो रूप ॾिसंदो आहियां, जगदम्बे माता मूंखे उन में ॾिसण ईंदी आहे, न्याणी आहे न। त हुनखे मन में थियो त हे मुंहिंजे धीउ खे एॾो प्यार थो करे, माता जो रूप थो ॾिसे, ऐं मां हिनखे ज़हर ॾेई मारे छॾियां। थाली खणी थी वठेसि, चएसि थी चाचा हीअ रोटी तुंहिंजे लाइक़ु कोन्हे। चयईसि छो? त हीअ सॼी ॻाल्हि करेसि थी, मां हिन में ज़हर विधो आहे। मुंहिंजे भाउ चयो भई तो जेका मणी उतां खणी आयो आहे, तो लिकाई आहे, उहा हुनखे खपे, कंहिं ॿुधायो अथसि। त चयईसि पर इहो त ॿुधाए त ही थाली जो तूं पाए आई आहे, त इन जो तो भोग लॻायो आहे?
की कृष्ण जा भगत हूंदा आहिनि उहे भोग लॻाईंदा आहिनि नी। चईंसि हा मां भोग त लॻायो आहे। चईंसि पोइ ज़हर वारी रोटी तो भॻवान खे खाराई आहे। चईंसि छा कयां मां लाचार लॻायो आहे, मूंखे ख़बर हुई न त तूं न खाईंदे रोटी, भोग न लॻाईंदसि त तूं खाईंदे कोन, मां इन करे भोग लॻायो आहे। त चईंसि पोइ बसि हाणे भॻवान ज़हर वारी रोटी खाधी आहे त मूंखे खाइण में छा आहे, ॾे मां इहा रोटी खावां थो। हाणे उहो ॾेसि न पई, पर हिन जोरीअ थाली खणी ऐं खाए पियो। चए पियो भॻवान तो ज़हर वारी खाधी आहे त मूंखे कुझु कोन थींदो, मां त तुंहिंजो प्रसाद सम्झी थो खावां न। कुदरत अहिड़ी थी, जीअं हे रोटी ईअं खाईंदो वञे, जीअं खाईंदो वञे त हुनजो तेज वञे चमकंदो, तेज वञे वधंदो। उहा माई ॾिसी वाइड़ी थी वई, जेका राजा जी भेण हुई। चए पई हे छा, हिन जी एॾी भई भक्ति कयल आहे, ज़हर वारी रोटी बि हिनखे कुझु असर नथी करे। हिन खे एॾो विश्वास आहे भॻवान में, भई मां भॻवान जो प्रसाद सम्झी थो खावां त मूंखे कुझु न थींदो। हे रोटी खाई ऐं घर आयो ऐं ज़ाल खे चए थो हल पाण हींअर ई हलिया हलूं जगन्नाथपुरी। राजा मुंहिंजे पुठियां पियो आहे, केॾी महिल मूंखे माराए छॾींदो, मूंखे माराए उहो मूंखे अफ़सोस कोन्हे, पर इहा मणी जेका मां भॻवान लाइ रखी आहे न, उहा मूंखे पहुचाइणी आहे। ॿई निकिता त हाणे राजा खे वरी दां पहुची वई त हे त वञे ई थो। राजा लश्कर मोकिलियो चङो पुठियां, उहा अञा अध रस्ते ते पहुता ऐं हिननि अची पकड़ियुसि। राजा बि आयो गॾु। चईंसि मणी ॾे। चईंसि मणी त आहे भॻवान जी, न को मुंहिंजी आहे न को तव्हांजी आहे, मां भॻवान खे ॾींदुसि। पोइ तव्हांखे जेको खपे भई मूंखे भले मारे छॾिजो। त हू चवंसि था तोखे भॻवान वटि पहुचण ॾियूं त नी, त तूं मणी हुनखे ॾींदे नी। अञा बि चऊं था इहा मणी ॾेई छॾ, न त तुंहिंजो सिर धड़ खां धार करे छॾींदासीं। ही सम्झी वियो हाणे हेॾा ॼणा आहिनि त मुंहिंजो त कुझु हलंदो कोन, मारे छॾींदा, तलवारूं खणी आया आहिनि त। राजा बि गॾु अथनि। चईसि चङो मां तव्हांखे मणी ॾियां थो, पर मुंहिंजी हिकु इच्छा आहे उहा पूरी कयो। चईसि चओ। चईसि पासे में जेको तलाव आहे न, उन में मूंखे सनानु करणु ॾियो। चईसि कर। सभु वियसि गॾु वठी करे। हे तलाव में बीह ऐं भॻवान खे तो चए भॻवान मां तो वटि नथो अची सघां, पर तूं त मूं वटि अची थो सघे न, तोखे त कोई बंधन कान्हे, मां त ॿधल आहियां, मूंखे नथा अचण ॾियनि, पर तूं त मूं वटि अची थो सघे न। हीअ मणी मां जेका तो लाइ रखी आहे उहा मूंखां वठी वञ। मणी खणी हुन में हीअं पधराई, भई मां भॻवान तोखे ॾियां थो, मूंखां वठी वञ। ऐं हुननि सभिनी ॾिठो त हीअ मणी पाणीअ में विधई। सभु ॻोल्हण लॻा मणी। राजा चईंसि मणी काॾे कई? चईंसि मां तव्हांजे ॾिसंदे हिन में विधी, पर जंहिंजी हुई उन वटि पहुची वई। राजा तूं चिंता न कर, मणी हाणे मूं वटि बि कान्हे। राजा छा कयो, तलाव जो सॼो पाणी कढाई, अंदरि जेका मिटी हुई उहा छाणायई, पर मणी हुजे त मिले न। हू पियो चएसि मणी त मिलंदई कोन, जंहिंजी हुई उन वटि पहुची वई, अमानत हुई मूं वटि। चईसि तूं वियो ई कोन्हे जगन्नाथपुरी त भॻवान वटि कीअं पहुती मणी? चईसि मां न वियो आहियां, पर उहो आयो मूं वटि, उहो मणी मूंखां वठी वियो आहे। राजा खे लॻी कावड़। राजा चईंसि हिन जे हथनि में हथ कड़ी ऐं पेरनि में बेड़ियूं विझी हिनखे वठी हलो जगन्नाथपुरी, त अॼु मूंखे ॾिसणो आहे।
त भॻवानु मणी हिन खां कीअं वठी वियो आहे? अगरि जे मणी उते न हूंदी त तुंहिंजो सिर धड़ खां धार उते ई करे छॾींदासीं। चईसि मूंखे मंज़ूर आहे। इन खां वॾो भाॻनि वारो ॿियो केरु हूंदो जो भॻवान जे साम्हूं मुंहिंजो सिर धड़ खां धार थी वञे? त मां त भाॻनि वारो चइबुसि नी। आया सभु जगन्नाथपुरी, उते पहुता ऐं मंदर जा जीअं दरवाजा खुलिया त भॻवान जो जीअं दर्शन कयनि त भॻवान खे उन हार में उहा मणी पातल हुई। राजा ॾिसी वाइड़ो थी वियो त हे जेको चए पियो भॻवानु अची मूंखां ईअं मणी वठी वियो आहे, ईअं बि थींदो आहे छा? एॾी भक्तीअ में ताक़त आहे जो हिन असांजे ॾिसंदे ईअं मणी उछले छॾी त भॻवान वटि पहुची वई। एॾो हिन जो प्यार। पोइ त हुनखे चाचे खे पेरे थो पए, चएसि थो मूंखे माफ़ कजां। हुन भॻवान जो दर्शन करे उते ई हू तिरपत थी वियो। हुन जूं सभु इच्छाऊं ख़तमु थी वयूं। उते जो उते भॻवान जे ॾिसंदे ॾिसंदे पंहिंजा प्राण त्यागे छॾिया। ज़ाल खे बि वठी वियो। एॾी भक्तीअ में एॾी पक हुअसि न। भक्तीअ में शक्ति आहे। भक्तीअ में शक्ति आहे। अहिड़ा त कई माना दाख़ला पंहिंजे साम्हूं बि आहिनि। साईं लहणाराम खे जो गाॾीअ में न पिया वठी वञनि बाटवा सरैड़ी, हा, त कीअं वञी पहुता? त उहे भक्तीअ जे बल सां पहुता न। जो ख़ाली हुननि खे विहारे छॾियईं त अखियूं बूटे नाम जपियो त गाॾीअ खां अॻु वञी उते पहुता। इहा त ख़बर आहे न पाण खे। हिकु माईअ जे घर सनानु करण विया त उनजो घोटु आयो। इहा ॿुधल अथव न ॻाल्हि कुत्याने जी? कुत्याने जी के बाटवाने? न कुत्याने जी ॻाल्हि। न साईं लहणाराम। हा, साईं लहणाराम कुत्याने। ॾाढो साईंअ खे मञींदी, हिनजो घोट खे ॻाल्हि न वणंदी। पोइ इहो चोरीअ चोरी हिन जो घोटु निकिरे नी, पोइ साईंअ वटि वेंदी, कुझु न कुझु ठाहे खणी वञेसि। पोइ हिकिड़े ॾींहुं हिनजो घोटु ॿाहिरि अॻे गामड़नि में वेंदा हुआ न धंधा करणु। गामड़े वञिणो त हीअ साईंअ खे चई आई त साईं मुंहिंजे घर अॼु अचिजो, मुंहिंजो घोटु ॿाहिरि वञिणो आहे। त साईं चयईंसि हा, टहिक पिया ॾियनि साईं। त आया सुबुह साण, पोइ वियो त साईं चयईंसि मां सनानु कंदुमि। विया सनानु कोठीअ में सनानु करणु। त कुदरत अहिड़ी थी, हुन भाईअ जी बस छुटी वई। ऐं तॾहिं बसियूं ईअं जल्दी जल्दी कोन मिलंदियूं। वरी 2-3 कलाक छुटा। चए पिया हाणे 2-3 कलाक हिते बीह छा कंदुमि, वरी घर वापसि थो वञा। घर आयो, घर जो आयो त माई ईअं ॾके। साईं अंदरि सनानु पिया था कनि, नलको फुल चालू, साईंअ खे पाणी खपंदो इलाही। त हे जो आयो वरी खट ते सुम्हियो थी। चयईंसि छो? चयईंसि बस हली वई, हाणे वरी ॿीं बस में वेंदुसि। त चएसि थो त छो पाणीअ जो आवाज़ थो अचे, नलको खुलियल आहे छा? त चयईंसि न न कुझु कान्हे कुझु कान्हे। वरी 2 मिंट रखी वरी चएसि हाणे नलके जो आवाज़ त अचे पियो न पाणीअ जो। त चयईंसि हा कोठीअ में नलको खुलियल आहे, केरु आहे छा? चयईंसि न न केरु हूंदो, केरु कान्हे। चयईंसि आवाज़ अचे थो पाणीअ जो। ही माई वञणु न पई ॾेसि कोठीअ में, सम्झे पई साईं अंदरि आहिनि। माई जो हेॾे होॾे थी त हे चए पाणीअ जो आवाज़ त आहे ज। वञी सनान जी कोठी जो खोलियईं त उते अंदरि केरु। पोइ जेॾीमहिल हिन जो टाइम थियो 2 कलाक खां पोइ या 2:30 खां पोइ निकिरी वियो। साईं निकिता ॿाहिरि कोठीअ मां, टहिक ॾियनि माईअ खे, चवनि ओ तोखे भउ पियो थिए न? चयईंसि हा साईं मूंखे भउ थिए पियो। त इहे त सभु पाण खे हा अनुभव आहिनि। त उहा भक्तीअ जी शक्ति आहे।
वरी बाथरूम में जब सुकल ई हो हा हू सभु था करे सघनि सभु हा, सभु था करे करे सघनि। डोर वोल ऊंधी हुई ॿियो हा। ॾिठई त आहे कोन पाणी चालू डोर वोल ऊंधी पई आहे आहे न भई करामत हा आहिनि आहिनि करामत जा धणी आहिनि तॾहिं त माई ठाहे वई न लखे हिन रूप ते। हा सवे स्वरूप इहा बि उन ॾींहुं ॻाल्हि ॿुधाईमांव न त साईं चोलो छॾण खां पोइ न माईअ जे घर सत्संग करे आया आहिनि माईअ खे पुटु ॼाओ छो जो वचन ॾेई आया हुअसि त तुंहिंजे घर तोखे पुटु ॼमंदो मां सत्संग करे वेंदोमांइ ऐं मेले में कोन के बि वठण विया साईं हा। चोली छॾण खां पोइ विया चोलो छॾण खां पोइ जेकॾहिं कोई पुछे त सचो गुरु कीअं मिलंदो त हिन जो जवाबु इहो आहे त सची लगन सां जे उनजे मेलाप में देरि थी रही आहे त सम्झ अञा संदसि लगन पूरी कान आहे लगन हुजे ऐं प्रीतम न मिले इन कॾहिं बि न थी कॾहिं सघंदो। थी न सघंदो सिक हुजे ऐं सॼण न मिले लगन पूरी पकी हुजणु खपे त हू परमात्मा मिले पोइ उनखे देरि ई कान्हे अचण में पर असां कहिड़े भाव सां उनखे पुकारियूं था केतिरो असांजे पुकार में दर्द आहे हू भाव ई ॾिसंदो आहे ॿियो कुझु न ॾिसंदो आहे सची दरबार जी इहा तासीर आहे त विकारी मनुष्य बि बदिलजी सदाचारी बणिजी करे पंहिंजो जनम संवारींदो आहे। सची ॻाल्हि आहे नी सची दरबार जी इहा ई तासीर हूंदी आहे सतगुरनि वटि उहा ई जादू हूंदो आहे जो विकारीअ खे बि सदाचारी बणाए छॾे कशिश हूंदी आहे न संतनि में छो छिकजंदा आहियूं संतनि जो दर्शन करण लाइ प्रेमी ऐं विश्वासी पूरन सतगुरनि जो दर्शन हर हिकु शइ में कंदो आहे जे कोई चवे त मूंखे बि अहिड़ो ई दर्शन थिए त मां मञा त इहा ॻाल्हि संदसि पंहिंजे लगन ऐं सतगुर जी प्रसन्नता ते मैसर आहे। सची ॻाल्हि आहे नी प्रेमी जेको हूंदो उन खे सभिनी में उहो ॾिसण ईंदो पाण उहा लगन पैदा कयूं उहो प्रेम पैदा कयूं उहो विश्वास जाॻायूं त असांखे बि सभिनी में ॾिसण अचे उहो पाण ते डिपेंड आहे चए थो पाण खे केतिरो विश्वास आहे गुरूअ में केतिरी लगन आहे हुन लाइ केतिरी तड़प आहे उहा पाण खे पैदा करणी आहे त पोइ सदाईं गॾु ई आहे असां सां हाज़िरा हजूर आहे हू परे आहे ई कोन चवंदा आहिनि पंहिंजो हथ बि परे आहे उहो एतिरो परे कोन एॾो असां सां वेझो आहे असां उहो भाव पैदा कयूं त असांखे ॾिसण अचे बोल सतगुर देव भगवान की जय अचे जय मुंहिंजे घर अचे जय अचे जय ओ लाला राज अचे जय तूं कीअं बि करे मूंसां मिले जय तूं कीअं बि करे मूंसां मिले जय माझी आखी सिंह कहारे मोहन को काम के जय अचे जय ओ लाला राज अचे जय अचे जय ओ लाला राज अचे जय अचण लाइ नाम
मेरी दुनिया तुम ही हो, दुनिया से क्या मांगू। मेरी दुनिया तुम ही हो, दुनिया से क्या मांगू। जब दिल बोले मिलता तो बोलती क्या मांगू। दुनिया तुम ही हो, दुनिया से क्या मांगू। दुनिया तुम ही हो, दुनिया से क्या मांगू। धन दौलत क्या मांगू, मुस्कान ये दी तुमने। धन दौलत क्या मांगू, मुस्कान ये दी तुमने। हमें साईं के दीवानों की पहचान है दी तुमने। हमें साईं के दीवानों की पहचान दी तुमने। किस्मत को बनाते हो, किस्मत से क्या मांगू। मेरी दुनिया तुम ही हो, दुनिया से क्या मांगू। मेरी दुनिया तुम ही हो, दुनिया से क्या मांगू। कोई मुझसे अगर पूछे जन्नत कैसी होगी। कोई मुझसे अगर पूछे जन्नत कैसी होगी। दावे से कह दूंगा तेरे चरणों सी होगी। दावे से कह
मेरी दुनिया तुम ही हो, दुनिया से क्या मांगूं, मेरी दुनिया तुम ही हो, दुनिया से क्या मांगूं। भक्ति की बदौलत ही ऐसा परिवार मिला, भक्ति की बदौलत ही ऐसा परिवार मिला। हाँ ये परिवार मिला, सारा संसार मिला, मुझे ये परिवार मिला, सारा संसार मिला। तेरी भक्ति करता रहूं, कर जोड़ यही मांगूं, मेरी दुनिया तुम ही हो, दुनिया से क्या मांगूं, मेरी दुनिया तुम ही हो, दुनिया